सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके नवाबशाह पारां लबे गजरावाह ते क़ाइम पार्क ते कब्ज़े थियण वारे हवाले सां 3 ॾींहं बि बुख हड़ताल जारी रखी। उन मौक़े ते बुख हड़ताल में शरीक सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻुवाणनि ऐं कारकुननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां इहो मुतालबो त 3 ॾींहंनि खां न कि DC साहब कया माना कब्ज़ा माफ़िया जा सपोर्टर आहिनि ऐं असीं 16 तारीख़ खां असांजी अॼु खां पोइ मीटिंग थींदी, पर आउं ऐलान करे थो छॾियां त 16 तारीख़ ते सॼे तालुके ज़िले जे तालुकनि जे हेडक्वार्टरनि में मुज़ाहिरा थींदा। हिकिड़ा माण्हू सम्झनि ई कोन था, हिकिड़ा माण्हू सम्झण खां पोइ बि मुनाफ़क़त था कनि। असांजो मुसलसल ट्रेडिंग आहे, एहतजाज जारी आहे, पर अॼु ॾींहुं ताईं अञा ताईं न को DC साहब जे कन ते जूं चुरी आहे, न को AC साहब जे, न को नवाबशाही के इंतज़ामिया ते। असांजो आला इख्तियारनि खां मुतालबो आहे त सुप्रीम कोर्ट जो आर्डर ते अमल कराए, जेके तफ़री माग आहिनि, पार्क आहिनि, उन्हनि तां कब्ज़ा ख़तमु कराए वञनि। पार्क ते जेको कब्ज़ो थियो आहे उनखे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि समेत नवाबशाह वासियुनि में जेको ताव पकड़ियल आहे इहो फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में जेको ज़िले सदर ऐलान कयो आहे त सिंध तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन उन ऐलान जा पाबंद रहंदा। पर अफ़सोस जो अलमियो इहो आहे अञा ताईं हुकूमती तौरु कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई करण जे बजाए कोई बि क़िस्म जो नोटिस बि न आहे वरितो ऐं उहो होटल क़ाइमु थी चुको आहे ऐं ज़ोरो शोर सां हली रहियो आहे। चवणु आहे त जेकॾहिं इहो कब्ज़ो ख़तमु न थियो त 16 तारीख़ ते सभिनी तालुके हेडक्वार्टर्स में हड़ताल कई वेंदी ऐं पोइ बि इंतिज़ामिया अख न पटी त पोइ DC ऑफिस जो घेराव कयो वेंदो ऐं जेकर अञा बि DC साहब या ज़िले इंतिज़ामिया तहरुक में न आई त पोइ सॼो ज़िलो ब्लॉक कयो वेंदो। कैमरामैन रफ़ाक़त आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध TV न्यूज़ नवाबशाह।